अदा अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम भाउ, वालेकुम अस्सलाम। अदा यो हुकूमत ऐलान कया या त हर मर्द ते नंबर प्लेट हणाइण जो ऐलान थी आहे। हा। अच्छा तव्हां पंहिंजो नंबर प्लेट ठारायो आहे या न? दादा उहो तव्हांजी वाकई ॻाल्हि सही आहे, जेको तव्हां ॻाल्हि कई न उहा ॻाल्हि असां पाण बि ॿुधीसीं। इहा ॻाल्हि वाकई तुंहिंजी बि सही आहे ऐं इहा शइ अहिड़ा ॻाल्हि ॿुधे यार, तूं हाणे हालत ॾिस यार। ॿुधे न, आउं वियोसि यार हींअर बि आउं वियोसि, पहिरीं चऊं तुंहिंजी वेरीफाई थींदी, पर मूंखे चऊं तो वेरीफाई थींदी, वेरीफाई खां पोइ पर जॾहिं सरज़मीन ते पुॻोसि उन टाइम ते अमरान चयो तुंहिंजी उमिरि कोन। यार मेक यार हेठि त रखंदो कर यार, तूं माॻे वात ते खणियो अचे। असल में मूंखे चऊं तुंहिंजी अञा उमिरि कोन्हे, उमिरि तुंहिंजी थिए त पोइ तोखे नंबर प्लेट जेको तो मिलंदो। इन जे करे त आउं अञा नंढो ॿार आहियां, अञा मुंहिंजी उमिरि कोन्हे नंबर प्लेट। तव्हां 80 सालनि जी उमिरि में थी ठाहियो, तव्हां धंधे अची हाणे किरियान, तव्हां अञा नंढा ॿार आहियो। तव्हां नंबर प्लेट ठारायो न त 2 फरवरी खां पोयां तव्हांजे खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी ऐं 5 फरवरी जी राति आसमान में ॿ चंड नज़र ईंदा। अच्छा ये ॿ चंड नज़र ईंदा या कोन ईंदा? मौसमात खाते जो सरबराह माशूक शर जो ऐलान आहे। माशूक शर जो ऐलान आहे त 5 फरवरी ते 2 चंड नज़र ईंदा? हा 2 चंड। सही ॻाल्हि। ए वाह तूं यार हिनखे हेठि न कर यार। लॻियो भई बाबा, लॻियो भई। तव्हां होॾा करे वेठी न यार, तूं माण्हू हेॾा त मोह करे, माण्हू घटि में घटि यार ॻाल्हाए। हा ते अदा असल में मसलो इहो आहे जे हाणे तूं आहे इन ॻाल्हि ते त 2 चंड नज़र ईंदा, सुठी ॻाल्हि आहे, पाण ऊंधा ई कोन थींदी। भला बिजली भले हुजे न हुजे, पर चंड जे करे त रोशनी सुठी हूंदी। अच्छा रोशनी वधीक हूंदी, पर तव्हांखे इहो महसूस नथो थिए त आसमान में 2 चंड नज़र अचण सां ई कुझु थी सघे थो क़यामत जी निशानी बि हुजे? या वाह 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 वाह, अहिड़ियूं ॻाल्हियूं यार आई पिया करियो, झपेटा जा यार। तूं यार हिनखे हिकिड़े पासे कर यार, ही तूं यार ददर खणे मुंहं में हाणे यार, हिनखे हिते हेठि रखने यार। गले यार हा त पोइ सुठी ॻाल्हि आहे, इहा हक़ीक़त आहे जेकॾहिं, पर ही क़यामत ही नालो तो जेको वरितो आहे यकीन कंदे डपु पियो थिए। पर 2 चंड नज़र ईंदा या कोन ईंदा? माशूक शर जो ऐलान सचो थींदो या कोन थींदो? सही, जेको जाॻंदो सो ॾिसंदो न। हाणे जेकॾहिं सभु सुतल हूंदा त पोइ जेकॾहिं राति जो निकिरंदो, माण्हू खे कहिड़ी ख़बर त किथां चंड निकिता आहिनि, कीअं थियो आहे, छा आहे छा न, कहिड़े टाइम ते 2 थिया आहिनि चंड। अच्छा भला अदा हाणे तव्हां हीअं करियो, तव्हां इलाही महिरबानी सां 80 सालनि जी उमिरि में थी ठाहियो, तव्हांजी अची साईं 80 साल जो किथे आहिनि दरोश? ही दंदनि में खाल पिया ॾिस वाला जहिड़ो घाड़ो लॻो पिया, चओ तो अञा ॿार आहियां। न भाई इहा हक़ीक़त आहे, अञा मुंहिंजा ॾंद थिया ई कोन्हे। न अञा दंद कोन थिया, पोइ ही छा आहे? सोरे काट जो अॻियां निकितो पियो, ही छा आहे? असल में मसलो इहो आहे त मुंहिंजा अञा ॾंद थिया कोन्हे। ए यार आउं 7 सालनि जो आहियां, 7.5 सालनि जो, इन जे करे ऐं जेकॾहिं 8 में ईंदोसि न त पोइ मुंहिंजा ॾंद थी वेंदा। अदा तव्हां 7 सालनि जा कोन आहियो, तव्हां महिरबानी करे ऐं पंहिंजो नंबर प्लेट ठाराए ॻिची में विझी हलिजो, न त तव्हांजे खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। ठीकु आहे? ठीकु आहे। थकानियूं सां गॾोगॾु ऐं खुदि थकाई खे इजाज़त ॾींदा। तुंहिंजी घणी उमिरि आहे? मुंहिंजी उमिरि? हा मुंहिंजी उमिरि यही 12 साल हूंदी, आउं कल्ह को ॿार आहियां। उस्ताद मथे ते दुबई वारो जेको एयरपोर्ट लॻो पियो आहे, अञा तूं नंढड़ो ॿार आहीं। हा मुंहिंजी कहिड़ी उमिरि आहे? पर उस्ताद ॻाल्हि ॿुध, तूं असांखे चए पियो त नंबर प्लेट लॻारायो, तो कोन लॻारायो तूं? अदा आउं रिपोर्टर आहियां, मूंखे नंबर प्लेट माफ़ आहे। जिन नाज़रीन ठकानियूं सां गॾोगॾु ऐं खुदि थकाई खे इजाज़त ॾींदा। वरी मिलंदासीं के ॿिए मौज़ूअ ते, तेसिताईं ॾिसंदा रहो SS नफ़ीस असांजो YouTube चैनल ते ऐं Facebook ते अचो, TikTok ते अचो, लाइक करियो, शेयर करियो। ख़ुदा हाफ़िज़।